उस्ताद साथियों आईने पिंडाल में आयल मेड़ानी मोदी शख्सियतुन मुझे सफर जो हम सफर साथन किया। अस्सलाम वालेकुम। जे तो मुझे नालो हसीन अहमद बमरो है। मुझे तालिक क्लास मैट्रिक स्कूल जीबीएल एस फकीराबाद का है। जे तो मुझे अज की तकरीर जो उन्वान है 14 अगस्त यौम आज़ादी आऊं पानी तकरीर की शुरुआत हिन शेर सां कंदुसि। तुंहिंजी सारा जो सिलसिलो सौ मूले वॾो मसलो, तुंहिंजी सारा जो सिलसिलो सौ मूले वॾो मसलो, तुंहिंजी तारीफ़ तकमील थे को भी मूका नथो थे बिलो। लफ्ज़ ॻोल्हियां था मुश्किल मिलन, लफ्ज़ ॻोल्हियां था मुश्किल मिलन, ऐ मुंहिंजा महबूब वतन, ऐ मुंहिंजा महबूब वतन। जनाब सदर अगस्त जो ही महीनो जेके असां पाकिस्तानी आज़ादी जो ॾियारो कर मल्हाईंदा आहियूं सो को आम ऐं मामूली महीनो न आहे। वो फ़क़ति हिक ॾींहं जो क़िस्म न आहे। वो फ़क़ति साओ अचो झंडो झुलाए सलामी ॾियण जो ॾिणु न आहे, पर ही ॾींहुं ऐशा खंड जी वॾे में वॾी तारीख़ ऐं जुस्तजू जो ॾींहुं आहे। ही ॾींहुं हिंदुस्तान जहिड़े हाथी खे शिकस्त ॾियण जो ॾींहुं आहे। ही ॾींहुं बर्तानिया जहिड़े मुल्क खे मात ॾियण जो ॾींहुं आहे। ही ॾींहुं असां 24 करोड़ पाकिस्ताननि जे जश्न ऐं कामयाबी जो ॾींहुं आहे। छॾे ख़्वाब गफ़लत जा बेदार थी हाणे, छॾे ख़्वाब गफ़लत जा बेदार थी हाणे, वननि तुंहिंजा मटिजी न आसार हाणे, ईअं कीअं हलंदो ही वंवार हाणे, सॼे वक़्तु तोखे पियो यार हाणे, गुलिस्तान पंहिंजे खे वीरान न कर तूं, वतन जी अदावत जो सामान कर तूं, वतन जी अदावत जो सामान कर तूं। जनाब सदर पाकिस्तान जे वजूद में अचण खां अॻु में बसगीर ते वॾियूं ताक़तवर ताक़तूं हुकूमत करे रहियूं हुयूं। हिक तरफ़ यूरोपी तालीमी याफ़्ता ऐं तरक्की याफ़्ता अंग्रेज़, ॿिए तरफ़ मईशत ते काब हिंदुस्तान जी हुकूमत में भाङे भाई वारो आहे, जंहिंमें मुस्लमाननि जी शमूलियत अटे में लूण बराबर हुई, अटे में लूण बराबर हुई। जन आज़ादी ले जंग लड़ी, जन वरता पंहिंजा हक़ विड़ी, जन आज़ादी ले जंग लड़ी, जन वरता पंहिंजा हक़ विड़ी, से क़ौमूं ज़िंदाबाद कलंदर, से क़ौमूं ज़िंदाबाद कलंदर। जनाब सदर अहिड़े माहौल में हिंदुनि ऐं अंग्रेज़नि जी गठजोड़ मुस्लमाननि लाइ नासूर बनियल हुई। हू हर मुआज़ ते अकेला ई लावारिस बनियल हुआ। हू जॾहिं बराबरी ऐं सियासत जी ॻाल्हि कंदा हुआ त मथनि पाबंदियुनि जा पाण किराए परेशान कयो वेंदो हो। तॾहिं त मुस्लमान ॻोढ़नि जी सियासी कोस सुजाग थी वई ऐं हो कांग्रेस खे अलविदा करे मुस्लिम लीग जी प्लेटफॉर्म ते गॾिजा ऐं हर तरह जी कुर्बानी ॾियण लाइ तयार थी विया। हर तरफ पाकिस्तान जिंदाबाद, लेके रहेंगे पाकिस्तान, पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह जा नारा बुलंद थी विया ऐं आज़ादी जी तारीख़ जा मतवाला मैदान ते निकिरी आया। जनाब सदर पाकिस्तान जा परवाना नवाब वक़ारुल मलिक, जोहर जोधा, सर सैयद अहमद खान, जना साहब, अलामा इकबाल, जीएम सैयद, लियाकत अली खान ऐं सूर्या बादशाह समेत इस्लामी शहर जॾहिं पाकिस्तान जा नारा बुलंद कंदा हुआ त हिंदुनि ऐं फरंगियुनि जी फ़ौजूं फिक्र में पइजी वेंदियूं हुयूं। ऐं ॾिसंदे ॾिसंदे आज़ादी जी तारीख़ ॾखण शाह जी वॾे में वॾी तारीख़ तौर साम्हूं आई, जंहिं 14 अगस्त 1947 ते दुनिया जे ताक़तवर ताक़तुनि खे